बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आउं मेहदी रज़ा शाह। हीअं अवां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक चैनल जंहिंजो नालो आहे सिंध रिपब्लिक। उमेदु आहे त जिन दोस्तनि हिनखे फॉलो ऐं लाइक न कयो हिन वीडियो ॾिसण जे दौरान तव्हां हिनखे फॉलो बि करे छॾियो, लाइक बि करे छॾियो ताकी हिन वीडियोज़ जो असांजो सिलसिलो जारी रहे। अॼु मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो जंहिं जेका सो मुंहिंजी वीडियोज़ में जेके मूं अपलोड करणु शुरू कयूं आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे नयूं वीडियोज़ अपलोड करणु शुरू कयूं आहिनि त हुन मूंखे सजेशन ॾिनी त जेको आहे पंहिंजी वीडियोज़ खे शॉर्ट जेके हुजनि उहे जेतिरो शॉर्ट थी सघे, यानी कि 8 खां 10 मिंटनि जे अंदरि ताईं अगरि तूं रखंदे त हुन सां ज़्यादा माण्हू ॾिसंदा। वॾी वीडियो लेंथ वॾी थी वञे त इलाही शयूं पोइ माण्हू नथा ॾिसणु चाहींदा आहिनि, टॉपिक वाइज़ अलॻि हुजनि। त मूं इहा ई कोशिशि कई आहे त आउं अॻियां हली हिकिड़ी जेका सो का माना तारीख़ी हवालो ॾियणु पिए चाहियो या का ॻाल्हि करणु पिए चाही त मूं चाहियो त पहिरीं उन्हनि शख़्सियतुनि जो मुख़्तसिर तारुफ़ तव्हां सां कराए छॾियां। अॼु आउं जंहिं शख़्सियत जो तारुफ़ कराए रहियो आहियां उहा आहे जंहिंजो मुख़्तसिर तारुफ़ तव्हांजे साम्हूं रखूं था, उहो आहे राजा ॾाहिर, जंहिंखे ॾाहिर ऑफ अरोड़ बि चयो वेंदो आहे। राजा ॾाहिर जेको आहे सो 663 ईस्वी यानी 363 ईस्वी में जेको आहे सो जनमु वरितो। संदसि पीउ राजा चच हो ऐं राजा चंदर खां पोइ संदसि बादशाह शुरू थी। राजा ॾाहिर सिंध जो अज़ीम तरीन बादशाह सम्झियो वेंदो आहे ऐं काफ़ी माण्हू हुनजी तारीफ़ बि कंदा आहिनि, काफ़ी संदसि किरदार ते बि जेको आहे सो तनक़ीद कंदा आहिनि ऐं काफ़ी माण्हू खेसि जेको आहे सो इन्हनि इल्ज़ामनि खे अरबनि जो इल्ज़ाम ऐं बेहुदा प्रोपेगेंडा सम्झंदा आहिनि। राजा ॾाहिर जेको आहे सो तक़रीबन 699 खां 712 ताईं जेको आहे सो सिंध जी बादशाहत संभाली। राजा ॾाहिर लाइ इलाही घटि माण्हुनि खे इहा शइ ख़बर आहे त राजा ॾाहिर जेको अरबनि सां जंगूं कयूं उन्हनि में राजा ॾाहिर जेको आहे सो अज़ीम जुरतमंदी जो मुज़ाहिरो कयो। राजा ॾाहिर इन खां पहिरीं 2 जंगूं जेको आहे अरबनि खे उन में इबरतनाक शिकस्त ॾिनी ऐं पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त कई, पंहिंजी बादशाहत जी हिफ़ाज़त कई ऐं जेको आहे सो सुठी तरह सां जेको आहे सो हुननि अरबनि जी मरमत कई ऐं इन करे खेसि हिकिड़ो बहादुर ऐं जेको आहे सो बाकिरदार बादशाह बि सॾियो वेंदो आहे। काफ़ी मौरख़ीन हुन जी तारीफ़ कंदे बि नज़र अचनि था। राजा ॾाहिर ते टी जंग जेको आहे सो बसरा जो जेको गवर्नर हो हज्जाज बिन यूसुफ, जेको बनो उमैया जी हुकूमत जो हिकिड़ो गवर्नर हो। यादि रहे त बनो उमैया उहा ई जेका सा हुकूमत आहे जंहिंजो पहिरियों बादशाह अमीर माविया हो ऐं ॿियो बादशाह यज़ीद बिन माविया हो, जंहिंजे हथां हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो बि शहादत जो जेको वाक़िआ करबला आहे उहो उन जे दौर में जेको आहे सो वक़ू पज़ीर थियो। उन खां पोइ संदसि पुटु जेको आहे माविया बिन यज़ीद जेको आहे हुकूमत संभाली ऐं उन वरी इहो तख़्त खां दस्तबरदार थियो ऐं चई त पंहिंजे पीउ जे तमामु जेको आहे सो जराइम खां पासूदो कयां ऐं उनखां इहो तख़्त नथो संभाले सघां, जंहिंखां पोइ मरवान बिन हाकम ऐं पोइ बनो उमैया जी हुकूमत हलंदी रही ऐं उन ई दौरान जेको आहे सो हज्जाज बिन यूसुफ जेको सकफ़ी ख़ानदान सां तालुक़ु रखंदो, सकफ़ी क़बीलो हुनजो, इहो सकफ़ी क़बीलो बि उहो ई क़बीलो आहे। इन खे असां बाद में पोइ कंदासीं डिस्कस जॾहिं असां हज्जाज बिन यूसुफ ऐं हिन जे भाइटे मोहम्मद बिन कासिम जो ज़िक्र कंदासीं। सिर्फ़ु शॉर्टली तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हज्जाज बिन यूसुफ सकफ़ी जेको आहे पोइ पंहिंजे भाइटे मोहम्मद बिन कासिम खे जेको अपॉइंट कयो त तूं सिंध जी फतह लाइ वञ ऐं टियों जेको हमिलो हो उन लाइ हुननि भरपूर तयारी कई सियासी नमूने सां ऐं जेको आहे सो सिंध ते हमिलो कयो। सिंध जे नंढियुनि क़बीलनि ज़ातुनि खे नंढनि हुक्मराननि खे पाण सां गॾु कयो ऐं जेका वार स्ट्रेटजी हुई उहा टियों दफ़ो अरबनि जी इलाही सुठी वार स्ट्रेटजी साबित थी ऐं उन में पोइ हुननि जेको आहे सो सोभ माड़ी। जॾहिं राजा ॾाहिर जी शिकस्त जा आसार वाज़े थिया त संदसि हिकिड़े वज़ीर जेको आहे सो खेसि इहा सलाह ॾिनी त जेको आहे सो तूं पंहिंजो बहितर आहे त कंहिं हिंदुस्तान जे कंहिं बादशाह वटि जीअं पनाह वटि या घटि में घटि पंहिंजी फैमिली खे जेको आहे सो तूं उते मोकिले छॾ त तुंहिंजी फैमिली महफ़ूज़ रहे, छो जो बाद में जेको थींदो इलाही ख़तरनाक थींदो। पर राजा ॾाहिर जेको आहे सो हिते बि ज़रूरतमंदी ऐं बहादुरी जो मुज़ाहिरो कंदे चयो त आउं पंहिंजे माण्हुनि ऐं पंहिंजी जेको आहे क़ौम खे जॾहिं ईअं नथो छॾे सघां, न ई आउं वरी पंहिंजी फैमिली खे महफ़ूज़ करायां
पंहिंजे किथे उनखे पनाह वठाए ॾियां जॾहिं त मुंहिंजा माण्हू ऐं मुंहिंजी क़ौम जा ॿिया माण्हू हिते जेको आहे सो ग़ुलामी खे क़बूल कनि त इन करे बहितर आहे तव्हां ऐं मुंहिंजी कई जेका बि हुनजा नतीजा निकिरनि था जंग जा उन में पोइ बि असां जेको आहे सो सभिनीनि खे जेको आहे सो असीं गॾु बर्दाश्त कयूं जेको बि हुनजो बोझ पए थो जेके बि ज़ुल्म थियनि था अगरि असां बेनिफिट्स हासिलु कया आहिनि त पोइ असां जेके ज़ुल्म आहिनि उन्हनि में बि जेको आहे सो असां पंहिंजो ज़्यादा उन में पंहिंजो किरदारु ओड़ो ई अदा कयूं। उन खां पोइ राजा ॾाहिर पंहिंजी आख़िरी ते तक़रीर कई आख़िरी ख़ुतबो ॾिनो या आख़िरी ख़िताबु कयो जंहिंमें हुन चयो त आऊं जेको आहे सो अरबनि ऐं सिंध जे दरमियान हिकिड़ी दीवार थी बीठो आहियां आऊं विढ़ंदसि जीअं पहिरीं विढ़ियसि अगरि आऊं खटे वियुसि त मुंहिंजी बादशाहत क़ाइमु रहंदी ऐं अगरि आऊं हाराए वियुसि त पोइ जेको आहे सो मुंहिंजो तारीख़ में घटि इहो नालो रहंदो त आऊं आख़िरी दम ताईं विढ़ंदो रहियुसि किथे भॼी कोन जान छॾाई ऐं आख़िर में ईअं ई थियो जेको आहे पंहिंजो 712 में जेको आहे सो नवाबशाह जे इलाइक़े में जेको आहे अॼु जो नवाबशाह थो सॾिजे उते हुजाज बिन यूसुफ ऐं मोहम्मद बिन कासिम आमूं साम्हूं थिया ऐं उन जंग में जेको आहे सो पोइ हिन दफ़े जेका असां क़िस्मत हुजाज बिन यूसुफ जे भाइटे मोहम्मद बिन कासिम जी तरफ़ हुई ऐं हिन दफ़े बदक़िस्मती सां राजा ॾाहिर जेको आहे सो पंहिंजो शिकस्त खाधी ऐं उन में उनखे क़तलु कयो वियो। ताम हिन लाइ मुतज़ात रवायतूं आहिनि कुझु चवंदा त कंहिं अरब जे हथां जेको आहे राजा ॾाहिर जो क़तलु साबित न आहे पर मशहूरु इहो ई आहे त राजा ॾाहिर जी ज़िंदगी जो इख़्तिताम इन ई जंग में थियो खेसि क़तलु करण खां पोइ संदसि लाश खे पामाल कयो वियो कुझु चंदा साड़ियो वियो ऐं संदसि सिर खे कटे पंहिंजे जिस्म खां धड़ खां धार करे उनखे पोइ मोहम्मद बिन कासिम पंहिंजे सहुरे ऐं पंहिंजे चाचे हुजाज बिन यूसुफ ॾांहुं रवानो कयो उन सां गॾु संदसि फैमिली जंहिं लाइ उन वज़ीर बि चयो त अगरि तूं पंहिंजे फैमिली खे बचाए वठि ऐं छो जो उनखां पोइ जेको थींदो आहे त जीअं थींदो मुसलमान बादशाह जेके आहे जॾहिं इलाइक़ा ऑक्यूपाए कंदा हुआ त जेके जिन इलाइक़नि खे ऑक्यूपाए कंदा हुआ उन्हनि जे जेके बि हुक्मरान हूंदा या जेके उन्हनि सां विढ़ंदा हुआ उन्हनि जी नियाणियुनि खे उन्हनि छोकिरियुनि खे पंहिंजी लौंडियूं करे रखंदा त पोइ उहो ई तूं जेको आहे तुंहिंजी फैमिली सां बि ईअं थींदो इन करे बहितर आहे त तूं हुनखे बचाए वठि पर ब्राह्मण बादशाह जेको हिंदू ज़ात जी वॾी ज़ात सॾी वेंदी आहे ब्राह्मण सां तालुक़ु रखंदड़ राजा ॾाहिर जेको आहे सो इन ॻाल्हि खे एक्सेप्ट न कयो ऐं बाद में ईअं ई थियो संदसि फैमिली खे संदसि नियाणियुनि खे जेको आहे सो हुजाज बिन यूसुफ जूं पोइ बाद में लौंटियूं थियणी पियूं। इहो आहे राजा ॾाहिर जो मुख़्तसिर तारीफ़ छो जो आहे त डिटेल इलाही वॾी राजा ॾाहिर जे बारे में इलाही रवायतूं आहिनि संदसि भेण सां शादी जूं ॻाल्हियूं आहिनि पर हींअर सिर्फ़ु मुख़्तसिर तारीफ़ आहे छो जो अॻियां इन में हिकिड़ी ॿी बि असां वीडियो कंदासीं अपलोड जंहिंमें असां जेको आहे सो मोहम्मद बिन कासिम ऐं हजाज बिन यूसुफ जेको हुनजो चाचो बि थिए सहुरो बि थिए उन ॿिन्हिनि जी बि जेका आहे सो थोरी मुख़्तसिर बायोग्राफी डिस्कस कंदासीं हुन खां पोइ असीं सिंध जे हमले खे बि डिस्कस कंदासीं ऐं पोइ अगरि अॻियां वक़्तु मिलियो त पोइ असां राजा ॾाहिर जी डिटेल में जेका बायोग्राफी आहे उनखे बि अॻियां हली बयानु कंदासीं त उमेदु आहे तव्हांखे इहा वीडियो पसंदि आई हूंदी ऐं तव्हां असां सां इहो असांजो जेको तालुक़ु आहे हिन सीरीज़ में उहो बि गॾु हूंदो ऐं तव्हां पंहिंजी कमेंट्स जी सूरत में ख़ासि तौर ते पंहिंजी कमेंट्स जी सूरत में मूंखे आगाह कंदा रहो त किथे कहिड़ी शइ जी कमी आहे किथे कहिड़ी शइ जो इज़ाफ़ो थियणु घुरिजे त उनखे बि इनशाला वक़्त सां गॾु इम्प्रूव कंदो वेंदसि ऐं हिननि शयुनि खे पाण अञा सुठो कंदा वेंदासीं ऐं जेके तारीख़ी शयूं तव्हां सम्झो था कुझु मिसिंग आहिनि त उन्हनि खे बि अॻियां इंक्लूड करे छॾींदासीं। महिरबानी।